व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, कल्ह शेख रशीद चयो त मौलाना फज़ल रहमान बि आर्मी चीफ सां अकेलाई में मुलाक़ातूं कयूं आहिनि, जॾहिं त मौलाना फज़ल रहमान सफ़ाई ॾींदे चयो आहे त अस्करी क़यादत सां मुलाक़ात जे हवाले सां मुंहिंजो नालो बि आयो आहे। ॿुधी छॾियो त मुलाक़ातुनि जी जेका ज़रूरत आहे उहा तव्हांखे आहे, असांखे न आहे। हिन वधीक चयो त फ़ौज ख़्यालु रखे ऐं उन सॼी फ़ौजी क़यादत खां सीनियर आहियां। जॾहिं आर्मी चीफ कैप्टन हुयो त आउं पार्लियामेंट जो मेंबर हुयुसि। हुन चयो त इहे जेके ॻाल्हाए रहिया आहिनि छा इहे फ़ौज जा तर्जुमान आहिनि। उनजे जवाब में अॼु शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे फ़ख़्रु आहे त मां फ़ौज जो तर्जुमान आहियां। हुन चयो त अञा मुलाक़ातुनि जो ज़िक्र कयो आहे, जेकॾहिं टेलीफोन डेटा ज़ाहिर कई त मुल्क में जेको आहे क़यामत अची वेंदी। हुन चयो त नवाज़ शरीफ़ बाबति खेसि इक़्तिदार मां निकाली ॼाण वारी मरियम नवाज़ आहे। मरियम नवाज़ शरीफ़ खे अॻु में मारायो ऐं हाणे बि माराईंदी। शेख रशीद चयो त पीपल्स पार्टी ऐं नून लीग जा ख़राब ॾींहं आहिनि। इमरान ख़ान उन मां हिकिड़ी विकेट किराए छॾी आहे। हिन चयो त क़ौम खे लुटींदड़ सभु चोर लुटेरा जेलनि में बंदि थींदा। शेख रशीद चयो त मुख़ालिफ़ धुर न इस्तीफ़ाऊं ॾींदी, न धरणो लॻंदो, न ई बेइतमादी जी का रिथ पेश थींदी। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे इनाम भट्टी साहब, अमर सिंधु साहब आहे, जगदीश आहूजा साहब ऐं शबीर शर साहब। महिमान खे भलीकार जी। शबीर साहब, तव्हां खां शुरूआत कयूं था प्रोग्राम जी। इहो ॿुधायो त मां तव्हांजे साम्हूं मौलाना फज़ल रहमान जो मौक़िफ़ बि रखियो, शेख रशीद जो मौक़िफ़ रखियो, तव्हां इन ॿिन्ही मौक़िफ़ खे कीअं था ॾिसो? ॻाल्हि इहा आहे त मौलाना फज़ल रहमान जो मौक़िफ़ जेको आहे उहो सियासी मौक़िफ़ आहे। हुन सियासी ॻाल्हि कई आहे ऐं सियासी पस मंज़र में रही करे गई आहे। ऐं जॾहिं त शेख रशीद जेको आहे सो पंहिंजो पाण खे पाण थो ज़ाहिर करे पियो त हू इक़्तिदार जे क्लब जो पुराणो मुलाज़िम आहे ऐं हुनखे हमेशह जेको आहे वफ़ादारनि जे एवज़ ऐं जेके बि आहिनि इक़्तिदार जे क्लब जा, जॾहिं बि जेके इक़्तिदार ठहिया आहिनि उन्हनि में हुनखे हमेशह जेको आहे सो हुननि इंकर कयो आहे। उहा ॻाल्हि हू मञे थो। ऐं अॻे माण्हू लिखी ॻाल्हि कंदा हुया ऐं त मथां किथे इन क़िस्म जो असांजे मथां इल्ज़ाम लॻे त असां इक़्तिदार जे क्लब जा मुस्तक़िल तौर ते जेके से मुलाज़िम आहियूं, पर हाणे माण्हुनि खे इहा फिकाई महसूसु कान थी थिए पई ऐं उहे खुलम खुला अलल ऐलान जेके से पंहिंजो पाण खे सॾाइनि था त उहे कंहिंजा नुमाइंदा आहिनि, उहे अवाम जा नुमाइंदा न आहिनि, उहे अवाम जे मथां थोपिया विया आहिनि, अवाम जा थातल नुमाइंदा आहिनि। मौलाना जी ॻाल्हि 100% जेका सही आहे ऐं हुन का ग़लति ॻाल्हि कान कई आहे। उहो पुराणो सियासी माण्हू आहे ऐं पुराणे अंदाज़ सां जेका सो सियासी हुनजो IQ जेको आहे ऐं ॾिसण जो जेको ऐं शयुनि खे पॉलिटिकल सिचुएशन खे ॾिसण जी जेको कसवटी आहे, हुनजी ज़ाहिर हुनजो पीउ जेको आहे उहो बि जेको आहे सो पॉलिटिशियन हुयो ऐं जेका आहे सा गुज़िरियल जेका असेंबली बुटे साहब वारी हुनमें सरहद जो चीफ मिनिस्टर हुयो ऐं ख़ानदानी तौर ते उहो पॉलिटिशियन माण्हू आहे। हिन जो त को पॉलिटिकल पस मंज़र ई कोन्हे, को बैकग्राउंड ई कोन्हे को। उहो इन क़िस्म जो हरकतूं थो करे त जीअं पॉलिटिशियन्स खे चेड़ाए ऐं हुननि खे जेका आहे सा अञा वधीक पॉइंट ऑफ नो रिटर्न ते वठी वञे। हू को उन्हनि जो जन सां गॾु आहे, PTI सां गॾु आहे, उन्हनि जो बि सुठो कमु कोन थो करे पियो ऐं हू को बुर्दबार क़िस्म जो पॉलिटिशियन कोन्हे, को मेच्योर क़िस्म जो पॉलिटिशियन असां हुनखे सॼूं। हू इमेच्योर क़िस्म जो जेको आहे सो मोहम्मद मशदो बणियो बीठो आहे ऐं हुनखे हुनजो कमु रुॻो चिथरू करणु आहे ऐं सियासतदाननि खे चेड़ाइणु आहे ऐं सियासतदाननि खे ऐं हुकूमत जे विच में अञा बि वधीक वॾी जेका असां पैदा करणी आहे। उन्हनि में जेको जी शबीर साहब, जेके माज़ीअ में ॾिसूं था त मौलाना फज़ल रहमान त सियासी कंप्रोमाइज़ बि जाम कया आहिनि। ॾिसो न, हुन कंप्रोमाइज़ कया आहिनि सियासतदाननि सां, हुन कॾहिं बि इस्टेब्लिशमेंट सां जेको आहे सो न कयो आहे। जॾहिं मार्शल लॉ नाफ़िज़ थी ऐं मार्शल लॉ खां पहिरियां जेका पियाने जी तहरीक हली उन में हिननि जी पार्टी बाक़ाइदगी सां उहा इस्टेब्लिशमेंट या जंहिं बि ॿाहिरि कुवतनि उहा तहरीक हल रही उनजो हिसो हुया। उन खां पोइ फौरी तौर ते हिननि हुन ॻाल्हि खे तस्लीम कयो त असां ग़लति हुयासीं ऐं ज़ियालत असांखे जेका सो ग़लति तरह सां इस्तेमालु करे वियो ऐं असां जमहूरी हुकूमत खे जेका असां ख़तमु कयोसीं ऐं जमहूरी अमल जेको आहे सो पोइ ते हलियो हुयो। उन खां पोइ जॾहिं MRD ठही 1980 में त हे बाक़ाइदे उन्हनि जो जेको आहे सो MRD जो हिसो बढ़िया ऐं MRD जी तहरीक हली त हुन में भरपूर तरह सां पूरे पाकिस्तान में जा हिननि गिरफ़्तारियूं ॾिनियूं ऐं हिननि जा वर्करनि जेके कोड़ा खाधा, कारी शेर अफज़ल जेके कराची में कोड़ा खाधा, अहिड़ी तरह सां हर हंधि जेके हिननि गिरफ़्तारियूं ॾिनियूं। हिननि जेको बि मां हिन जी का वकालत कोन थो कयां, मौलाना साहब जॾहिं बि को कंप्रोमाइज़ कयो आहे त उहो कयो आहे पॉलिटिशियन्स सां।
इस्टेब्लिशमेंट सां या उन्हनि जे अलाकार कुवतनि सां त कॾहिं हुन जेको आहे कंप्रोमाइज़ कोन कयो आहे। अॼु बि जेको आहे सो हू बीठो आहे, लीडिंग रोल पियो करे, घरे वारो बि हुन लीडिंग रोल कयो ऐं वाज़े तौर ते हू ॻाल्हि पियो करे, खुलम खुला ॻाल्हि पियो करे, का लिखल बि कोन पियो करे। हिनखे हींअर बि चाहिनि त ज़ाहिर आहे त पाण ॾे वठी सघनि था पिया। हुननि वटि त हींअर माण्हुनि जो बोरान आहे, माण्हुनि जी कादसाली पई हले। हुननि वटि सवाइ इमरान जहिड़नि ऐं शेख रशीद जहिड़नि ऐं मुराद सईद जहिड़नि माण्हुनि खां वधीक के माण्हू ई हुननि वटि कोन्हनि खे। ख़ुदि शेख रशीद चई चुको आहे त पूरी पीटीआई में को माण्हू ई कोन्हे को जंहिंखे अवाम जेको आहे चूंडियो हुजे, उन्हनि खे चूंडरायो वियो आहे। जी जी ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब वारे। जी अमर सिंधु साहबा। ॾिसो, मां सम्झां थी त जेका असां जेको कुझु शेख रशीद ॻाल्हाए रहियो आहे, इहो कतई कोन्हे त उहो बग़ैर कंहिं जेका असां नतीजनि खां बेख़बर हूंदे जेको ॻाल्हाए रहियो आहे, हू तोरे तके ॻाल्हाए रहियो आहे। ऐं बिल्कुलु जेका असां मां हुन जी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कंदसि त हू सियासतदाननि खे हिकु अहिड़े नो रिटर्न पॉइंट ते वठी वञणु चाहे थो जिथे पोइ जवाज़ बणिजी सघे इस्टेब्लिशमेंट लाइ उन्हनि जे ख़िलाफ़ को तमामु इंतिहाई क़दम खणण ते, ऐं हिन सॼे जमहूरी निज़ाम खे या सॼी जेका सियासी लीडरशिप आहे उन सियासी लीडरशिप जे ख़िलाफ़ कंहिं बि माना जेका असां सख़्तु गीर क़दम खणण ते हुनखे मजबूर कयो वञे। पर मां ईअं सम्झां थी त हिन वक़्तु पाकिस्तान खे जंहिं हक़ीक़ी ऐं संजीदा जेका असां क़िस्म जी मामला फ़हमी जी ज़रूरत आहे, घटि में घटि इस्टेब्लिशमेंट उन खां आरी नज़र थी अचे। ही जेको आहे सो डेॼारणु, धमकाइणु, जेलनि में विझणु, तशद्दुद जे वसीले, ख़ौफ़ जे वसीले, मां नथी पई सम्झां त इहो साॻियो वक़्तु जेको आहे सो जेकॾहिं घणो परे न वञिजे, MRD ऐं ॿियनि शयुनि खे छॾियो, घणो परे न वञिजे, पर जनरल मुशर्रफ खे चई ई ॾिसी वठिजे त जनरल मुशर्रफ जेको चवंदो रहंदो हुयो त हीअ जेका असां वर्दी जेको आहे सो मुंहिंजी जेका असां स्किन आहे, ऐं असां उहो ॾिठो त सियासतदाननि उन्हनि खां उहा स्किन बि जेका असां लाराए छॾी, उन्हनि खां वर्दी कहिड़े तरीक़े सां लाराई वई, ऐं सियासतदाननि कहिड़े तरीक़े सां जेका असां उनखे ॿाहिरि वञण ते मजबूर कयो जो अञा ताईं हू पाकिस्तान में वापसि मोटण जी घटि में घटि ज़रूरत नथो करे सघे। त मां सम्झां थी त इदारनि खे ख़ासि तौर ते सियासी जेको इदारो आहे ऐं सियासी हुन में पार्टियूं, हुन में करप्ट पार्टियूं आहिनि, हुन में तव्हांजे हुनजे मौक़िफ़ सां मुतफ़िक़ आहियो, तव्हांजे मौक़िफ़ सां मुतफ़िक़ न आहियो, अदालतूं पयूं आहिनि, ॿिया खोड़ शयूं पयूं आहिनि, पर जहिड़े तरीक़े सां उन्हनि खे प्रोवोक कयो पियो वञे, ख़ासि तौर ते शेख रशीद जे वसीले, मां सम्झां थी त शेख रशीद जहिड़ी फाउल ॿोली ॻाल्हाए रहियो आहे, ऐं उहो ख़ासि तौर ते ऐं कुझु मख़सूस क़यादत खां, मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां ॾिसो त बिलावल जे लाइ हू हिन तरफ़ हींअर जेको सो प्यार, नरमी ऐं इन क़िस्म जी जेका असां ॿोली इख़्तियार करे थो, वरी जेका असां नवाज़ शरीफ़ जे बारे में हुजे थो त इंतिहाई सख़्तगीर ॿोली आहे, वरी मौलाना साहिब जे बारे में जेकॾहिं ॻाल्हाए थो त तोरे तके ॻाल्हाए थो, उनखे ख़बर आहे कंहिंखे किथे ऐं कीअं प्रोवोक करिणो आहे। पर मां सम्झां थी इहो जेको बि टकराव आहे, जेको बि तसादुम आहे, उन तसादुम जे विच में हक़ीक़त में जेका असां पाकिस्तान जे बिल्कुलु जेका असां उन पूरे सियासी निज़ाम ते, पूरी जेका असां हुकूमती निज़ाम ते, पूरी जेका असां उन रियासती तरीक़ेकार ते, इन ते वॾी जेका असां जेका इन जे लाइ वॾो बहरान पैदा थी सघे थो। ऐं उन बहरान मां सम्झां थी जेकॾहिं वाकई बचिणो आहे त इन शेख रशीद खे चुप करायो वञे, अदरवाइज़ जेकॾहिं नो रिटर्न ते वञनि था, इहा का वॾी ॻाल्हि कान्हे। हींअर त जेका असां पॉलिटिकल लीडरशिप खे अंदरि विझी बि सघिजे थो, घणो कुझु थी सघिजे थो, पर जेकॾहिं नो रिटर्न पॉइंट ते हू वेंदा, ऐं हिन वक़्तु बि सियासतदान इहा ॿोली ॻाल्हाइण ते इन करे मजबूर थिया आहिनि त उन्हनि वटि विञाइण लाइ कुझु कोन्हे, ऐं जॾहिं सियासतदाननि वटि विञाइण लाइ कुझु कोन्हे त हू हर शइ दाव ते लॻाए उहे ज़रूरु जेका आहिनि से अॻिते वधंदा। ऐं इहो तसादुम वारी सूरत हाल मूंखे उहा ई नज़र अचे थी पई जेका जनरल मुशर्रफ जे ख़िलाफ़ आई हुई, ऐं जनरल मुशर्रफ जे ख़िलाफ़ बि तव्हां ॾिसो त जनरल मुशर्रफ जे ख़िलाफ़ जेका तहरीक थी, उनमें वकील, उनमें सहाफ़ी, उनमें सियासी गुरू सभु शामिल आहिनि। मां सम्झां थी त अहिड़ी सूरत हाल खां टकराव खां बचण जे लाइ शेख रशीद खे ख़ामोश कराइणो पवंदो। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब। अनिल, मूंखे लॻे थो त शेख रशीद शायदि ज़ोरी जेको आहे सो इहा शइ साबित करणु थो घुरे त उहे इदारा सियासत में मुदाख़लत करे रहिया आहिनि, जॾहिं त ख़ुदि उहे इदारा, उन्हनि जा सरबराह, उन्हनि जो ISPR सभु पाण ऐलान कनि था, चवनि था असांजो सियासत सां कुझु न वञे, ऐं हुननि जेका मुलाक़ात थी उहा गिलगित बल्तिस्तान ते थी या कंहिं ॿियनि मामलनि ते थी,
शेख रशीद ज़ोरी ज़बरदस्ती हुनखे गेले इन तरफ़ खणी थो अचे त न हिन जे पुठियां ॿियूं आहिनि, पोइ आउं लीक कंदुसि, हीअ कंदुसि। त हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त शेख रशीद कंहिंजो ख़ैरु ख़्वाह आहे। शेख रशीद मुल्क जो ख़ैरु ख़्वाह आहे, शेख रशीद इन्हनि इदारनि जो ख़ैरु ख़्वाह आहे, या शेख रशीद पाकिस्तान जे अंदरि डेमोक्रेटिक सिस्टम जो ख़ैरु ख़्वाह आहे। मुंहिंजे ख़्याल में इन्हनि टिनी शयुनि जे बजाए शेख रशीद चंद उन्हनि माण्हुनि जो ख़ैरु ख़्वाह आहे जिन जा वेस्टेड इंट्रेस्ट मुल्क में हुजनि था ऐं ही उन्हनि जी एजेंडा ते हले थो। न त अदरवाइज़ जेकॾहिं हुजणु ईअं खपंदो त बिलफर्ज़ जेकॾहिं पॉलिटिकल जमायतुनि मुलाक़ातूं कयूं बि आहिनि ऐं उनजो हुननि उनखे खुफ़िया रखियो बि, ऐं उनखे जॾहिं हुननि डिस्क्लोज़ न कयो, न हिननि कयो न हुन धुर जेको आहे सो ॿी धुर पाण कयो, त इन मां इहो सम्झणु खपे हा त ठीकु आहे, इहे मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि। सिक्योरिटी मामलनि ते, ॿियनि मामलनि ते, केतिरनि ते उहे थी सघनि थियूं, ऐं हिकिड़ी दावत सां मुलाक़ात बि थी सघे थी, इतफ़ाक़नि बि थी सघे थी, घुराए करे बि थी सघे थी, ॿिए कंहिं वटि बि थी सघे थी। पर उनखे इन तरह सां जेकॾहिं आंदो वेंदो त पोइ यकीनन यानी इहो थींदो त मुल्क जे अंदरि मुल्की सिक्योरिटी जे मामलनि खे संभालण खां सवाइ शेख रशीद ज़बरदस्ती ज़ोरी इहा शइ साबित करणु थो चाहे त न उहे इदारा मुल्क जी सियासत में बि पंहिंजो असर रसूख़ ऐं हथु विझणु चाहिनि था, रखनि था या रखंदा आहिनि, जेको असीं सभु चाहियूं था त इहो न हुजणु खपे। ऐं हू पाण बि चवनि था त असांजो सियासत सां कुझु न वञे। जेकॾहिं ईअं हुजणु खपे त वधीक सुठी ॻाल्हि आहे। पर शेख रशीद जे लाइ उन्हनि धुरनि खे सोचणु खपे जेको रोज़ इहो साबित करण जे लाइ नई का न का एजेंडा खणी थो अचे, ऐं हाणे बि वरी चयो अथसि जेकॾहिं अञा मूंखे तंग कयो वियो त आउं वधीक डिस्क्लोज़ कंदुसि। त पोइ हाणे इहो उन्हनि इदारनि खे सोचणु खपे त हू शेख रशीद खे शटअप कॉल ॾींदा या ख़ुदि जेको आहे इहा का इन जे पुठियां ॿी का रिथ आहे। ॿियो जेको आहे पॉलिटिशियंस जेके आहिनि, घटि में घटि जेकॾहिं उन्हनि अगस्त जे महीने में जॾहिं मौलाना फज़लुर रहमान समेत सभिनी जॾहिं इहो तइ कयो त 20 सेप्टेम्बर ते असीं APC सॾाईंदासूं, त उन APC सॾाइण ताईं हिकिड़ियूं शयूं जेके आहिनि, मुलाक़ातूं जेके जंहिं बि तरीक़े सां थियूं उहे न थियणु खपंदियूं त बहितर आहे। ऐं जेकॾहिं वरी थियूं बि त जंहिं पर्पज़ जे लाइ थियूं उन्हनि खे डिस्क्लोज़ करणु हिननि खे पाण खे ई खपंदो, उनखे खुफ़िया न रखणु खपंदो। छाकाणि त हाणे उहा ई शइ हिननि खे डैमेज करण जे लाइ हिकिड़े टूल तौरु इस्तेमालु थिए थी। त तंहिंजे करे पॉलिटिशियंस खे इहो सोचणु खपे त जेकॾहिं हू का वॾी ॻाल्हि करे कंहिं एजेंडा ते किन माण्हुनि खे गॾु करे वरी उनजे बैकडोर में मुलाक़ातूं कंदा, त पोइ ईअं हूंदो आहे जीअं अमूमन असां वटि हिते हिकिड़ा जेके MNA MPA सियासतदान हूंदा आहिनि, उहे जॾहिं बि मुलाक़ात करण जे लाइ CM वटि या सेक्रेटरी वटि वेंदा आहिनि त ॻाल्हि ॿी खणी वेंदा आहिनि, पर हथ में पंहिंजा फाइल हूंदा अथनि। कंहिंखे पाणी जो मसइलो हूंदो आहे, कंहिंखे वाटर कोर्स, कंहिंखे को हूंदो आहे। त इहे जेके तरीक़ा आहिनि उहे सियासत जे अंदरि हक़ीक़ी जमहूरी सिस्टम खे डैमेज करण जे लाइ हिकिड़ो टूल थी इस्तेमालु था कनि। ठीकु आहे इनाम कनि। साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था जगदीश आहूजा साहब ॾे। जी जगदीश साहब। अनिल साहब, ही जेको मौलाना फज़ल रहमान वारो फैक्टर हाणे इन थियो आहे, मां सम्झां थो त पार्लियामेंट वर्सिस पिंडीअ वारे टकराव में ही नओं फैक्टर आहे। 90 वारे ॾहाके खां वठी सियासी ऐं गैर सियासी अदारनि जे विच में जेको बि टकराव रहियो आहे त उनजा मेन पॉलिटिकल प्लेयर्स पीपल्स पार्टी ऐं नवाज़ शरीफ़ रहिया आहिनि। ही पहिरियों भेरो थी रहियो आहे जो मौलाना फज़ल रहमान खे बि उन में इन कयो वियो आहे, ऐं इन सां वरी बि सियासी धुरियुनि जी कुवत सगारी थींदी, जेको मां सम्झां थो। ऐं ॿी ॻाल्हि त जेको पॉलिटिशियन, ही इज़ नॉट टॉकिंग ऑन हिज ओन। ही हाणे न सियासतदान जे तौर ते थो ॻाल्हाए, न पाण थो ॻाल्हाए। APC में नवाज़ शरीफ़ जे तक़रीर खां पोइ पहिरियों बयान त शेख रशीद उहा मीटिंग ओपन कई त जेकॾहिं ISPR मोहम्मद ज़ुबैर जी मीटिंग आन न करे आहे ओपन, त असां चई पए सघियासीं त शेख रशीद पंहिंजी ज़बान थो ॻाल्हाए। पर हिननि पाण हिकिड़ो पेंडोरा बॉक्स खोलियो आहे शेख रशीद जे ज़रिए, ऐं ISPR जे नुमाइंदे जॾहिं मोहम्मद ज़ुबैर वारी मीटिंगूं ओपन कयूं जेके एथिकली उन्हनि खे सीक्रेट रखणियूं हुयूं, त जॾहिं हुननि पाण इहो पेंडोरा बॉक्स खोलियो आहे, त मुंहिंजे नज़र में इहो पेंडोरा बॉक्स खोलण बि इस्टेब्लिशमेंट जी हिकिड़ी बदहवासीअ जी निशानी आहे। हुननि पहिरीं शटअप कॉल ॾिनी त हुननि खे स्मेल अची वई त APC में इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ का सख़्तु ॻाल्हियूं थियण वञी रहियूं आहिनि, पर उन जे बावजूद बि इहे थियूं आहिनि। उन खां पोइ हिननि शेख रशीद खे छॾियो। शेख रशीद जे जवाब में पहिरीं जेको आहे बिलावल चयो त शेख रशीद खे चुप करायो। पोइ ख़ुदि मौलाना फज़ल रहमान चयो त हीउ कंहिंजो नुमाइंदो आहे, जेके हिन खे चवनि था उनखे चुप कराइनि। पर ॾिसो, इन्हनि बिलावल
ऐं जेको आहे फज़ल रहमान जी छटप काल खां पोइ बि हिननि चुप न कई आहे, हीअ अञा ॻाल्हाईंदा था वञनि। त तव्हां सम्झी वञो त जेके राज़ ही खोले रहियो आहे उन्हनि खां वॾा राज़ ख़ुदि सियासतदाननि वटि बि आहिनि। जॾहिं सीक्रेट मीटिंगूं थींदियूं आहिनि त उन्हनि जा घणा राज़ उन्हनि वटि बि हूंदा आहिनि। ख़ुदि फज़ल रहमान जॾहिं पहिरियों भेरो धारणो आयो इस्लामाबाद ताईं अची पहुतो त छा उनखे इस्टेब्लिशमेंट जे कंहिं हिसे जी टेक न हुई? तव्हांखे ख़बर आहे जी त फज़ल रहमान JU जी आहे, जी उन जो हमेशह इस्टेब्लिशमेंट सां गुड रिलेशन्स रहिया आहिनि। हिन मुल्क में जेका बि जेको आहे मज़हबी इंतिहा पसंदी फैली आहे, जगदीश साहब जेका सियासतदाननि जी पंहिंजी रवश रही आहे उहे मासूम त न आहिनि, उहे बि पंहिंजे वक़्तनि ते इस्तेमालु थींदा रहिया आहिनि, फ़ाइदा वठंदा रहिया आहिनि। न मुंहिंजे नज़र में त जेकॾहिं असां ॻाल्हायूं पंहिंजे जेकॾहिं जंहिं प्रोग्रेसिव थाट जा नेशनल थाट जा असां माण्हू आहियूं, असांजे नज़र में त नवाज़ शरीफ़ हुजे, पीपल्स पार्टी हुजे, JUI हुजे, इस्टेब्लिशमेंट हुजे, इहे समूरा फोर्सिस एंटायर पीपल आहिनि, अवाम दुश्मन आहिनि। इहे समूरियूं हिन जूं पॉलिसियूं इहे इस्तहसाली क़ुवतूं आहिनि। मुंहिंजे जी नज़र में ठीकु ही आहे। सॼो जेको जहिड़ो जी जी आहे इस्तहसाली क़ुवतुनि जो पंहिंजो पाण में जहिड़ो आहे, ठीकु आहे जगदीश जंहिंजे साहब, अंत तव्हांजो में मौक़िफ़ नतीजो जी बि इहो ई थींदो ठीकु आहे, त तव्हांजो इहे मौक़िफ़ ॿई क़ुवतूं तबाह थींदियूं। ठीकु आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। नाज़रीन, अॻूणे वज़ीर आज़म ऐं नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ पंहिंजे पार्टी अॻुवाननि खे फ़ौज ऐं ॻुझंदे इदारनि जे अमलदारनि सां कंहिं बि सतह ते मुलाक़ात न करण जी हिदायत जारी कई आहे। नवाज़ शरीफ़ चयो त हालतुनि ऐं हालिया वाक़िअनि मां साबित थिए थो त कीअं कुझु मुलाक़ातूं सतनि परदनि में लिकाए रखी वञनि थियूं ऐं कीअं कुझु मुलाक़ातूं जेके आहिनि उनजी मशहूरी करे पंहिंजे मर्ज़ी जो रंग ॾिनो वञे थो। हाणे इहा रांदि बंदि थियणु खपे। ॿिए तरफ़ इमरान ख़ान चयो आहे त मुल्क में कानून साज़ीअ में सभिनी पार्टियुनि खे गॾु खणी हलणु चाहियूं था, जॾहिं त नून लीग जी मरियम औरंगज़ेब चयो आहे त हाणे हुकूमत सां पार्लियामेंट में को बि ताउन न कंदासीं। मरियम औरंगज़ेब चयो आहे त क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर जो उहो मैंडेट ई न आहे त गिलगित बल्तिस्तान जे हवाले सां को इजलास घुराए। इन सूरत हाल ते हलूं था असां शबीर शर साहिब जे। शबीर साहिब इहो ॿुधायो त जेको हीउ नून लीग स्टैंड वरितो आहे पंहिंजे क़यादत खे या पंहिंजे अॻुवाननि खे मना कयो अथऊं त कंहिं बि फ़ौजी अस्करी क़यादत सां मुलाक़ात कंहिं बि सतह न कई वञे ऐं हुकूमत सां बि मरियम औरंगज़ेब जो बयानु आहे त ताउन न कंदासीं, त छा इहो सम्झिजे त नून लीग हुकूमत ऐं इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि? सूरत हाल जॾहिं खां वठी APC कॉन्फ्रेंस थी आहे ऐं हुन में जेको नवाज़ शरीफ़ जो मौक़िफ़ आयो आहे उन खां पोइ मुस्लिम लीग बाक़ाइदगी सां जेका नवाज़ शरीफ़ जी हार्ड लाइन आहे उनखे फॉलो करणु शुरू कयो आहे ऐं उनजी ख़ासि तौर सां जेको केडर आहे मुस्लिम लीग जो उन बि उन ॻाल्हि ते ज़ोर भरियो आहे त जेका लाइन नवाज़ शरीफ़ जी आहे त हुकूमत सां कंहिं बि क़िस्म जो साकट करणु न घुरिजे ऐं जेकॾहिं मुखालफ़त आहे त भरपूर तरह सां मुखालफ़त करणु खपे। उन में कंहिं बि क़िस्म जी मुनाफ़त न हुजे, कंहिं बि क़िस्म जी जेका लचक न हुजे जेका हिन महिल ताईं मुस्लिम लीग नोम कंदी रही आहे। थोरे जेको ला पास थींदो रहियो आहे, कानून साज़ी थींदी रही आहे, उन में काफ़ी जेका आहे मुस्लिम लीग लचक जो शिकार रही आहे ऐं ॿाहिरि जेके ॻाल्हियूं कंदी रही आहे ऐवान में वञी उन बिल्कुलु ई उन्हनि ॻाल्हियुनि जे उबतड़ जेके आहिनि से अमल कयो आहे। त अहिड़ी सूरत हाल में हिन वक़्तु जेका उन्हनि खे लाइन मिली आहे उन में ॾिसूं त उन ते अमल केतिरो हिकु दफ़ो थी थो सघे। दावा त अॻु में बि कंदा रहिया आहिनि, दावा जी हद ताईं कोन्हे को, ऐं जेसीं ताईं उन ते अमल थींदो नज़र न ईंदो तेसीं ताईं इहो नथो चई सघिजे त मुस्लिम लीग वाकई जेका आहे सा नवाज़ शरीफ़ वारी हार्ड लाइन जेका आहे उहा वठी चुकी आहे। बाक़ी जेसीं ताईं गिलगित बल्तिस्तान जे सिलसिले में असेंबली जो मसइलो आहे या सिधी ताईं सूबे जे ख़ुदि मुख़्तारी में मुदाख़लत आहे, उन में वफ़ाक़ी हुकूमत खे या क़ौमी असेंबलीअ खे को बि इख़्तियार आइन जे मुताबिक़ कोन्हे को त उन जे चूंडनि जे बारे में गौर करे हू कोई फतह थियल इलाइक़ो कोन्हे को, न को कोई ज़ोरीअ शामिल थियल इलाइक़ो आहे। उनजे करे हुनजी जेका बि गैरजानी सां अॻु में चूंडूं थींदियूं रहियूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त पहिरियां जेको इहो कश्मीर वांगुरु अलॻि चूंडनि वारो सिलसिलो आहे उहो गिलगित बल्तिस्तान में ख़तमु थियणु खपे। जीअं सॼे मुल्क में चूंडूं थियूं थियनि पियूं उहो ई उन्हनि जूं चूंडूं थियणु खपनि। उनखे सूबे जो दर्जो त ॾिनो वियो आहे पर हिन महिल ताईं उनखे पंहिंजो सूबो करार कोन थो ॾिनो वञे पियो। हिन महिल ताईं तव्हां ॾिसो जेके बि ॻाल्हियूं थींदियूं थी रहनि सिर्फ़ु 4 सूबनि जूं ॻाल्हि थींदी थी रहे, पंजे सूबे जी गिलगित बल्तिस्तान जी का ॻाल्हि ई कान थी थिए पई। हुन मञा बि साफ़ ज़ाहिर आहे त हुनखे कश्मीर वांगुरु ट्रीट कयो पियो वञे त अलॻि हिकिड़ो हिसो आहे
अलॻि अच्छा आहे। अहिड़ी सूरत हाल जेका आहे उन खां पोइ इहे बयान काफ़ी हदनि तां जेके थींदा रहिया आहिनि। कुझु ॿिनि क्वार्टर्स तां बि त गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन जेका आहे सा बिलावल जो हिकिड़ो मुतालबो आहे ऐं इक़्तिदार जे ख़िलाफ़ वारा जेके न चवनि था त असां इन मामले में असां ॻाल्हियूं कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में त सिधो सो उन्हनि जी सावरनिटी जे ख़िलाफ़ इहे ॻाल्हियूं थियूं वञनि थियूं। पॉलिटिकल सिनेरियो जेको आहे सो उहो टोटली मुख़्तलिफ़ क़िस्म जे इन पैटर्न ते पियो वञे। जी जी ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब वारे। जी अमर सिंधु साहब, ॾिसो जेका हींअर सिचुएशन थी रही आहे, जेका सूरत हाल, उन सूरत हाल में मां सम्झां थी त जेका नवाज़ शरीफ़ हिकिड़ी दानिशमंदी सां पंहिंजे कारकुननि खे जेका तंबीह कई आहे या जेका सलाह ॾिनी आहे त ख़ासि तौर ते हिन वक़्त में इस्टेब्लिशमेंट सां के बि जेके आहिनि से लाॻापा न रखिया वञनि, छाकाणि त कुझु जेके आहिनि से मुलाक़ातूं खुफ़िया रखियूं वञनि थियूं ऐं कुझु उन्हनि खे वक़्त ते ज़ाहिर कयो वञे थो जीअं सियासतदाननि खे जेको आहे सो बदनाम करे सघिजे। हक़ीक़त इहा आहे त इहे दो तरफ़ा जेका असां रिलेशनशिप रहंदी आहे, कॾहिं बि इहो नथो चई सघिजे त सिर्फ़ु जेके आहिनि से सियासतदान डुकंदा वञनि था जेके आहिनि से उन्हनि खे फेवर खपंदी आहे। कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त जॾहिं एनआरओ थियो हुयो त एनआरओ में जेका असां मुशर्रफ जेका ख़ुदि मोहतरमा सां रुजू कयो हुयो, जेॾी महिल इहे ताक़तूं पाण जेॾी महिल उन्हनि खे खपंदो आहे तेॾी महिल जेका असां उहे कंहिं न कंहिं सियासी धुर जी हिमायत बि कनि था ऐं सियासी धुर जो पासो बि खणनि था। मिसाल जे तौर ते जेका हाणोकी हुकूमत आहे, उन हाणोकी हुकूमत जे लाइ जेका अस्करी क़यादत जो जेको हिकिड़ो ख़ासि ख़्यालु आहे उहो कंहिंखां माना लिकियलु कोन्हे ऐं उनखे माना तमामु जेका असां मुकमल तौर ते पुठिभराई हासिलु आहे। सो इहो जेको आहे सो चवणु उनजो बिल्कुलु मुनासिबु आहे। बाक़ी जेका रही ॻाल्हि जेका असां गिलगित ऐं बल्तिस्तान ते, घटि में घटि मां ईअं सम्झां थी ऐं जेका मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जो इन जे बारे में मौक़िफ़ रहियो आहे त इहा जेका असां असेंबली जे अंदरि कंहिं हिकिड़ी करारदाद सां पास थियण जी ॻाल्हि कान्हे, नई जेका असां अस्करी क़यादत या सियासी क़यादत या उहा वही पंहिंजे पाण में तय करे सघे थी। गिलगित जो मामिलो, गिलगित जो अवाम, गिलगित जा माण्हू, गिलगित जा पंहिंजा जेके रहाकू उन्हनि खे तय करणु खपे। अफ़सोस जहिड़ी वाकई इहा ॻाल्हि आहे त जेका गिलगित जे मामले ते जेका जंहिं मीटिंग जो ज़िक्र थिए थो त सियासी क़यादत खे घुरायो वियो हुयो, उन में गिलगित जा पंहिंजा नुमाइंदा शामिल कोन हुया, उन में गिलगित जी पंहिंजी नुमाइंदगी किथे हुई। ऐं वॾी ॻाल्हि इहा त जेकॾहिं गिलगित खे कंहिं बि क़िस्म सां सूबाई या ॿी जेका असां हिकिड़े ख़ुदि मुख़्तियार इलाइक़े जी अगरि का हैसियत ॾियणी बि आहे त उन जे लाइ आइनी तरमीम जी ज़रूरत हूंदी ऐं आइनी तरमीम जे लाइ इहो को हिकिड़े इजलास में वेही ऐं जेका असां ॿ माण्हू वेही पाण में तय नथा करे सघनि। इहो हिकिड़ो डिघो प्रोसेस थींदो आहे जंहिंखे यादि हुजे त जेकॾहिं 73 जो आइन ठहियो हुयो त 73 जो आइन न रुॻो ठहण वक़्तु पर ठहण खां पोइ बि जेका असां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ख़ासि तौर ते क़ौम परस्त नाराज़ जेके उन खां क़यादत हुई उहा बलोचिस्तान जी हुई, उहा सिंध जी हुई या उहा जेका असां ॿियनि उन्हनि खां बि जेका असां उन्हनि जी मंज़ूरी वरिती वई। त मां सम्झां थी त अहिड़े क़िस्म जे के गॾियल मुतफ़िक़ा तौर ते मौक़िफ़ इख़्तियार करण खां अलावा या उन्हनि जी हिमायत हासिल करण खां सवाइ पार्लियामेंट या के ख़ासि दुर खे इहो हक़ नथो पहुचे त उहो गिलगित ऐं बल्तिस्तान में पाण वेही जेके फ़ैसिला कनि त उन्हनि खे कहिड़े क़िस्म जो कीअं रखिणो आहे। ठीकु आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब। अनिल, इहो हिकिड़ो त तमामु बहितरीनु डिसीशन आहे जेकॾहिं नवाज़ शरीफ़ पंहिंजे सभिनी पार्टी जे क़यादत खे ऐं सभिनी खे इहा शइ होशियारु थो करे त हाणे आईंदह हू कंहिंसां का मुलाक़ात न कनि। त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो हाणे उन्हनि जे लाइ हिकिड़ो ॾुखियो मरहलो थी वेंदो जे सुभाणे जेकॾहिं का बि मुलाक़ात थी ऐं उहा जेकॾहिं डिस्क्लोज़ थी त पोइ आउं भायां थो इहो नून लीग जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो डैमेज हूंदो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त अहिड़ा डिसीशन्स ऐलानिया तौर ते त थी वेंदा आहिनि पर वरी अॻिते हली करे किथे नज़र ईंदो आहे त जीअं बेनज़ीर जी दुबई में परवेज़ मुशर्रफ सां मुलाक़ात थी हुई त तीअं थी सघे थो वरी नवाज़ शरीफ़ जी बि किथे सऊदी में कंहिंसां मुलाक़ात कंहिं टे जे विच जे मार्फत कराई वञे, पोइ इहे शयूं वरी ईअं थी वेंदियूं। पर उमेद इहा था कयूं त जेकॾहिं सियासतदान पंहिंजे इन इंस्टांस ते बीहनि ऐं इन जेको आहे सो सोच ते बीहनि त वाकई उन्हनि खे इहे मुलाक़ातूं फ़ाइदे ॾियण जे बजाए डैमेज थियूं ॾियनि। हिकिड़ो आहे पॉलिटिकल डैमेज, ॿियो आहे ज़ाती फ़ाइदो। त ही वक़्ती तौर ते ज़ाती फ़ाइदा त वठी था वञनि पर जेको ओवरऑल पॉलिटिकल डैमेज थिए थो
उहो तमामु वॾो हुजे थो, उहो हिस्ट्री कंहिंखे बि न बख़्शींदी आहे। जी। तव्हां पाकिस्तान जी 47 खां वठी अॼु ॾींहं ते जेॾी महिल बि हिस्ट्री ते ॻाल्हाईंदासूं त उते जंहिं जेके डैमेजिस सियासत खे ॾिना आहिनि इन कंप्रोमाइज़िस में, उन में केर बि बख़्शजी न सघंदो। त तंहिंजे करे जेकॾहिं अॼु बि पाण खे हिते सुधारनि ऐं हितां खां वठी करे इन जो तय कनि त वाक़ई अॻिते हली करे पॉलिटिकल मामलनि ते, ख़ासि करे सियासत में इन्हनि इदारनि जो को बि अमल दख़ल न हुजणु खपे, उन्हनि जी का डायरेक्शन न हुजणु खपे, उन्हनि जी का राय न हुजणु खपे। उन ते मुकमिल तरह ते जेकॾहिं थी बीहनि त बहितर अमल आहे। बाक़ी सिक्योरिटी मामला, मुल्की मुफ़ादात, मुल्की फॉरेन पॉलिसी, उन ते भली उन्हनि इदारनि सां ॻाल्हाइनि, उनजो एतमाद हासिल कनि, सभु शयूं थी सघनि थियूं। उन खां पोइ वरी अचूं था गिलगित बल्तिस्तान ते, त गिलगित बल्तिस्तान हिस्टोरिकली जेकॾहिं तव्हां पस मंज़र में वेंदो त कश्मीर जे इन सॼे मामले खां पोइ जेका हीउ हिसो हिन जे पाकिस्तान जे हिसे में आयो, त शुरूआती दौर में उते जो जेको गिलगित ऐं बल्तिस्तान में हुंज़ा ऐं इन एरिया जा जेके सम्झो त जेके उन वक़्त जी उन्हनि जी छा चइबी आहे जेका बादशाही जीअं थींदो आहे त उन में रियासत जो जेको चङो हुयो, राजा रईस या शाह रईस ईअं कुझु नालो हुयुसि, उहो उनजो जेको आहे सो उनखे उन्हनि चङो मुड़ुसु कयो। पोइ अॻिते हली करे वरी कश्मीर खां हिन हिसे जी मुख़्तलिफ़ हिकिड़ी हैसियत थी वई। वरी इहो ई ॿुधाईंदो हलां त 73 जे आइन ताईं इन गिलगित बल्तिस्तान जी इहा ई पोज़ीशन हुई जेका अॼु कश्मीर खां खसी वई आहे। यानी गिलगित बल्तिस्तान में को बि गैर गिलगिती या बल्तिती न उते जॉब करे सघंदो, न उते जी प्रॉपर्टी परचेस करे सघंदो, न उते जेको आहे सो को उनखे जेका आहे सा को राइट मिली सघंदो। पर पोइ वरी उहो तब्दील थियो। हाणे वरी अञा अचूं था, हाणे जंहिं फॉर्मेट में ई वञणु चाहिनि था त उन में जेकॾहिं गिलगित बल्तिस्तान खे पाकिस्तान जे हिकिड़े सूबे जे फॉर्मेट में आणणु चाहींदा त उन जे लाइ इन्हनि खे सोचणो पवंदो त इन्हनि जा उहे मुआइदा कहिड़ा थियल आहिनि। 52 में जेके बि उहे रियासतूं जेके प्रिंसली स्टेट्स हुयूं उन्हनि, हा उन इहो मूंखे हींअर यादि आयो त उन वक़्त में बि गिलगित में प्रिंसली स्टेट हुई, हुंज़ा जी बि हुई, तवात जी बि हुई। त इहे प्रिंसली स्टेट्स ऐं उनजा एग्रीमेंट कहिड़े क़िस्म जा थियल आहिनि, उहे प्रिंसली स्टेट्स जा जेके आहिनि हिननि जा एग्रीमेंट्स, उन्हनि खे ई प्रोविंशियल सिस्टम में जीअं आणींदा त पोइ वरी ख़ुदि असांजे 73 जे आइन में कहिड़ो प्रोविजन मौजूदु आहे जो तव्हां नओं सूबो क्रिएट था कयो, नई टेरिटोरी का उन में आणियो था, त उन प्रोसीजर खे कीअं अप्लाई कंदो। त इहो हिकिड़ो तमामु वॾो सुवालु आहे। ॿियो उन सां गॾोगॾु वॾो सुवालु इहो बि आहे त जेकॾहिं तव्हां डोगरा राज जे हिकिड़े हिसे खे पाकिस्तान जे सूबे तौर ते खणी था वञो त पोइ माना तव्हांजो जेको स्टैंड आहे आज़ाद ख़ुद मुख्तियार रियासत कश्मीर वारो, या मुकमिल सॼो कश्मीर जंहिंखे चऊं था त हिकिड़ो हिंदुस्तान जे कब्ज़े में आहे ऐं ॿियो आज़ाद कश्मीर आहे, त उन जी सॼी जेॾी महिल स्ट्रक्चर में तव्हां जोग्राफी में चेंजिस आणींदव त पोइ सुभाणे हुननि जेको हुते कयो आहे, हुते बि हुननि कश्मीर में लद्दाख खे हींअर हिकिड़ी अलॻि जेका आहे स्टेटस ॾेई छॾियो आहे, जेको हुननि जे स्टेट वारो सूबनि वारो हुनखे मिली वियो आहे। उहो थी वेंदो त हिते बि लॻे थो त लॻभॻि ईअं थी वेंदो त पोइ किथे ईअं त कोन्हे त इंडिया ऐं पाकिस्तान साॻे पेज ते इनाम भट्ट साहब तव्हांजो मौक़ो अची वियो। हलूं था जगदीश आहूजा साहब ॾे। जगदीश साहब, तव्हां नून लीग जो स्टैंड ॾिठो, नवाज़ लीग जो बयान बि, मरियम औरंगज़ेब जो बयान बि, हाणे इन खां पोइ तव्हां ॿुधायो त नून लीग जी सियासत खे आख़िर कीअं था ॾिसो, जेके हिननि दरवाज़ा पंहिंजा बंदि कया आहिनि ॿिन्ही तरफ़नि, तज़ाद बि आहे बयाननि में, हुनजो बयानु डिफरेंट आहे, हुनजो बयानु डिफरेंट आहे, गवर्नमेंट सां तावन न करण जी बि ॻाल्हि कई अथऊं। ओवरऑल नून लीग जी सियासत खे कीअं था ॾिसो? बुनियादी तौर ते हुननि मुफ़ाहिमती सियासत जा दरवाज़ा आहिस्ते आहिस्ते बंदि करे रहिया आहिनि ऐं मज़ाहिमती सियासत जा दरवाज़ा खोले रहिया आहिनि। नवाज़ शरीफ़ जी इहा मूव त हाणे असां न मिलंदासीं, टेक्टिकली अ गुड मूव। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका हीअ साज़िशी सियासत आहे न, सीक्रेट मीटिंगूं इन साज़िशी सियासत जी जड़ हूंदियूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि जा दरवाज़ा नवाज़ शरीफ़ बंदि थो करे त मां सम्झां थो त इहो सुठो थो करे। प्रैक्टिकली हुनजे लाइ पंहिंजे लाइ फ़ाइदोमंद इहो आहे जो शेख रशीद जेके बयान थो ॾे त डिसंबर जनवरी ताईं नून लीग मां शीन लीग निकिरंदी, त हाणे हिकिड़ियूं त सीक्रेट मीटिंगूं थींदियूं जेके ख़ुदि नवाज़ शरीफ़ जे मर्ज़ीअ सां थींदियूं, उन सां ई हूंदियूं। हे जेको चवनि था त असां न ॻाल्हाईंदासीं, इहा ॻाल्हि ग़लति आहे। सभु पर हिकिड़ियूं सीक्रेट मीटिंगूं उहे बि थींदियूं जंहिंजी ख़बर नवाज़ शरीफ़ खे न हूंदी। त हाणे हुन हिकिड़ो प्रेसिडेंट थो क़ाइमु करे त के बि सियासी अॻुवान, सियासी धुरियूं हाणे इस्टेब्लिशमेंट सां सीक्रेट रिलेशन्स न रखनि। अॼु जॾहिं नवाज़ शरीफ़ ऐं नवाज़ लीग इहो कमु कंदी, सुभाणे पीपल्स पार्टीअ ते बि इहो प्रेशर ईंदो, सुभाणे JUI ते बि इहो प्रेशर ईंदो, PDM में शामिल समूरनि पार्टियुनि ते इहो प्रेशर ईंदो
त हाणे तव्हां बि इस्टेब्लिशमेंट सां इहे सीक्रेट राब्ता ख़तमु कयो, ओपन राब्ता रखो। त ओपन ऐं ट्रांसपेरेंट पॉलिटिक्स अवाम लाइ बि फ़ाइदेमंद आहे, सियासतदाननि लाइ बि फ़ाइदेमंद आहे। हीअ सीक्रेट पॉलिटिक्स त फ़ाइदेमंदी हुननि जे लाइ हूंदी आहे जेके गैर सियासी अदारा हूंदा आहिनि, जेके सियासत में मुदाख़लत कंदा आहिनि, उहे कंदा ई इन्हनि सीक्रेट मीटिंगुनि जे ज़रिए आहिनि। सियासतदाननि खे त इहे सीक्रेट मीटिंगूं करण ई न घुरिजनि हा, पहिरें ॾींहं खां न करणु खपनि हा। पर 58 खां वठी गैर सियासी अदारनि जो सियासत ते कंट्रोल आहे, त इहे कनि था पिया। त हाणे बि तव्हां ॾिसो, मां राणा सनालाए जी स्टेटमेंट पई ॾिठी, त राणा सनालाए पाण परेशान हो त इहो कीअं थींदो, असांजे पंहिंजनि घरनि में फ़ौजी आहिनि, फ़ौज खां ॿाहिरी त कोन्हे, फ़ौज जा जेके माण्हू आहिनि इहे सभु असांजे ई घरनि जा भाती आहिनि, असां कीअं उन्हनि सां न मिलंदासीं। त इहा हिकिड़ी वॾी परेशानी आहे। पर नवाज़ शरीफ़ सियाणप सां हुननि खे हिकिड़ो इहो रस्तो ॾिनो आहे त तव्हां जॾहिं बि ॻाल्हायो था त तव्हां असां खां इजाज़त वठी ॻाल्हायो। त मुंहिंजे नज़र में नवाज़ शरीफ़ लाइ ऐं मजमूए तौर ते समूरनि सियासी क़ुवतुनि लाइ इहा हिकिड़ो बहितरीनु टैक्टिकल मूव आहे, जंहिंमां अवाम दोस्त सियासत खे फ़ाइदो पवंदो ऐं साज़िशी सियासत खे जा दर आहिस्ते आहिस्ते महदूद थींदा। ठीकु आहे जगदीश साहब। नाज़रीन, वक़्तु थियो हिकिड़ी ब्रेक जो। ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदासीं त वफ़ाक़ी काबीना 94 क़िस्म जी दवाउनि में 262 सैकड़ो ताईं वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इन सूरत हाल ते पंहिंजे पैनल सां ॻाल्हाईंदासीं। ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहियो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में हिकु ॿियो भलीकार। नाज़रीन, वफ़ाक़ी काबीना 94 दवाउनि जी क़ीमतुनि में 9 खां 262 सैकड़ो ताईं वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म जे मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त असां दवा ठाहींदड़ कंपनियुनि जे दबाव में न आहियूं। असां क़ीमतूं एतिरियूं वधायूं आहिनि त जीअं उहे दवाऊं माण्हुनि जी पहुच में अची सघनि। डॉक्टर फैसल सुल्तान चयो त जेके दवाऊं महांगियूं थियूं आहिनि उन ज़िंदगी बचाइण वारियूं ऐं पुराणे फार्मूले वारियूं आहिनि, जेके उन दवाउनि जी क़ीमत में वाध न कयूं हा, वाध न थिए हा, त इहे दवाऊं मार्केट मां ग़ाइबु थी वञनि हा ऐं माण्हुनि खे ब्लैक ते मिलनि हा। नोटिफिकेशन मुताबिक़ बुखार, मथे जे सूर, खंघि, दिलि जे मर्ज़, मलेरिया, शुगर ऐं फ्लू जी दवाऊं महांगियूं कयूं वियूं आहिनि। उनखां अलावा एंटीबायोटिक, पेट जे सूर, अखि, कन, ॾंद, वात जे सूर जी दवाऊं बि महांगियूं कयूं वियूं आहिनि। इन सूरत हाल ते हलूं था असां शबीर शर साहब जे। शबीर साहब, हिन हुकूमत जे दौर में दवाऊं मुंहिंजे ख़्याल में 3 चौथों दफ़ो महांगियूं थियूं आहिनि। उनखां अलावा पुराणनि प्रोग्राम में ज़िक्र कंदा रहिया आहियूं पेट्रोल जो, अटे जो, खंड जो। आख़िर वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे अवाम मथां भला इहे महांगाई जा जेके बम किराइण वारा जेके फ़ैसिला आहिनि उहे छो पई करे? करे त मौजूदा हुकूमत आई जेका आहे IMF ऐं वर्ल्ड बैंक जे शर्तनि ते आहे। हे हुकूमत मुलाज़िम ई जेका आहे सा IMF ऐं वर्ल्ड बैंक जी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त IMF ऐं वर्ल्ड बैंक जॾहिं बि हिन मुल्क ते क़ाबिज़ थींदी आहे त उहा वधि में वधि अवाम दुश्मन फ़ैसिला कराईंदी आहे हुकूमत खां। यानी कि जेके खाद खुराक वारियूं शयूं आहिनि उहे महांगियूं कराईंदी आहे। तमामु सख़्तु ज़रूरत वारियूं शयूं उन्हनि जा अघु हिननि खां वधाया वेंदा आहिनि। करेंसी जो जेको आहे सो डिवेल्यू कराई वेंदी आहे। त हिन वक़्त बि जेको बि हिननि फ़ैसिलो कयो आहे ऐं इहे ज़िंदगी बचाइण वारियूं दवाऊं ज़ाहिर आहे त हिकु त माण्हुनि जी सूरत हाल हिन वक़्तु तमामु घणी ख़राबु आहे। हिकिड़ो शदीद बरसातुनि ऐं बरसाती ॿोॾुनि जे करे माण्हुनि जी मईशत तबाह थी चुकी आहे, फसल तबाह थी चुका आहिनि ऐं माण्हुनि में नए फसलनि खे पैदा करण, उन्हनि खे पोखण जी सलाहियत जेका आहे सा कान रही आहे। अहिड़ी सूरत हाल में ज़ाहिर हिकिड़ो ग़रीब माण्हू जेको मज़दूर माण्हू ऐं शुगर मिलनि ऐं ॿियनि काटन फैक्ट्रियुनि मां 25,000 मज़दूर बेरोज़गार थी चुका आहिनि। अहिड़ी सूरत हाल में ज़िंदगी बचाइण वारियूं दवाऊं जेके उहे महांगियूं करणु सिधो सो जेको आहे सो अवाम दुश्मनी आहे ऐं अवाम सां विसाह जाती आहे। ऐं इहे ई हुकूमत करे सघे थी पई जेकॾहिं अवाम जी हक़ीक़ी चूंडियल हुकूमत हुजे हा त कंहिं बि सूरत में इन क़िस्म जी हरकत न करे हा। हिन सिधो सो अवाम दुश्मनी जो मुज़ाहिरो कयो आहे। लगातार पेट्रोल जी क़ीमतुनि में वाधारो, लगातार जेके खाद खुराक जी शयुनि में वाधारो। टमाटर तव्हां मार्केट में ॾिसो किथे पहुतो आहे, पटाटा किथे पहुता आहिनि ऐं कणिक किथे पहुती आहे, मानी किथे पहुती आहे। 50 खां वञी 100 रुपए ते हिकिड़ो नान जेको आहे सो मुश्किल सां माण्हू खे मिले थो। माण्हुनि जी ज़िंदगी जेका आहे हिननि आज़ाद करे छॾी आहे, जीअण जंजाल करे छॾियो आहे। हाणे ग़रीब माण्हू जेको दवा वञी वठण जे लाइ माना एतिरा पैसा किथां हाणे जॾहिं हिन माण्हू जो मरीज़ को घर में हूंदो आहे त हुनखे घर विकिणणो पवे। जेके हुनजा पंहिंजा ज़रिया आहिनि उहे ख़तमु करणा पवनि।
अवाम जा सोर्सिस त हिननि वधाया कोन के। हाणे इहो उबतो लाजिक हिननि जो त सही, जेकॾहिं न वधायो आहे त उहे दवाऊं जेके लिकी वञनि हा, भई घटि कीमत वारियूं दवाऊं छो लिखंदियूं, वधीक क़ीमत वारियूं दवाऊं लिकायूं वञूं, ज़ख़ीरो जेके थींदियूं वधीक क़ीमत वारियूं थींदियूं। हिननि जी जेका सिधी साईं सदाई लाजिक ई हूंदी आहे, दलील ई हिननि जा उबता ई हूंदा जेके हिननि वटि अहिड़ा दानश्वर वेठा आहिनि जेके घटि में घटि हिननि खे बयान बि ॾियणु कोन था सेखारनि पिया, त बयान हिननि खे कहिड़ो ॾियणु खपे। जी ठीकु आहे शबीर साहब, हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर सिंधु साहब ॾिसो ही ख़ासि तौर ते जेका असां तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जॾहिं खां आई आहे त उनजे लाइ इन में कंहिं वटि बि ॿ राय न हूंदियूं त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत दरअसल उन्हनि ई वापारियुनि ऐं इन सां ते ॿधल आहे जेके किथे शुगर इंडस्ट्री में, किथे ऑयल जी उन में, किथे इन जे बिजली घरनि में, ऐं किथे जेके आहिनि से हिन ख़ासि तौर ते दवाउनि वारे जेके आहिनि से बिज़नेस सां वाबस्ता आहिनि। मूं अॼु किथे पढ़ियो पियो त इन मौजूदा पार्लियामेंट जे अंदरि 40 जेके पार्लियामेंटेरियन अहिड़ा आहिनि जेके दवाउनि जे बिज़नेस सां वाबस्ता आहिनि। ऐं तव्हां ॾिसी चुका आहियो त जेके बि माना पार्लियामेंट जे अंदरि इन बिज़नेस सां वाबस्ता आहिनि उन्हनि सभिनी क़ीमतनि जे अंदरि केतिरे क़दुरु वाधाई आहे। ही त जेका असां ही पहिरियों दफ़ो न आई आहे, जीअं जेका असां इमरान ख़ान साहब जी हुकूमत आई आहे त ख़ान साहब जी हुकूमत जे अचण खां पोइ ही 5-6 दफ़ो आहे जेका असां दवाउनि जी क़ीमत वधाई पई वञे। ऐं अॻे त जेके आहिनि से दवाउनि जी क़ीमत जॾहिं वधाई वेंदी हुई त हिकिड़े मख़सूस बीमारियुनि लाइ हूंदी हुई, पर ही लाइफ सेव ड्रग्स ते बि जेके आहिनि से उन ते 262% ताईं जेका असां हिन दफ़े क़ीमत वधाई वई आहे। रुगो हिकिड़े धक में 262% क़ीमतूं वधायूं वियूं आहिनि। त तव्हां सोचो त सही, ही जॾहिं 5 साल पूरा करे निकिरंदी तॾहिं माण्हू पैरासिटामोल जी टिकी बि खाए सघंदा, अलाए न खाए सघंदा। हक़ीक़त इहा आहे त ही उन्हनि लुटेरनि ऐं ख़ासि तौर ते जेके असां वापारियुनि जी जेका असां हुकूमत आहे, जेके पार्लियामेंट में वेठा आहिनि, जिन जा पंहिंजा कार्टेल ठहियल आहिनि। शुगर क्राइसिस जे बारे में तव्हां ॾिठो, शुगर रिपोर्ट अची वई, को हिकिड़ो माण्हू तव्हां ॿुधायो ही जेका जी असां चोर लुटेरा डाकू जी जी अहिड़े क़िस्म जी ॿोली ते जेका असां मुंहिंजे ख़्याल में फेवरेट जेका असां ज़बान आहे ठीकु इन आहे ख़ान साहब जी, मूंखे ॿुधायो त उन रिपोर्ट अचण जे बावजूदि सॼी ठीकु जेका असां आहे शयूं जी जी वाज़े थियण जे बावजूदि को हिकिड़ो माण्हू मूंखे ॿुधायो त जेको पकड़ियो वियो हुजे। ठीकु आहे उन अमर खां सिंधु पोइ तव्हांजो जेका मौक़िफ़ अची वियो। जॾहिं जी कणिक जी जी क़ीमत वधी को जी हिकिड़ो जी माण्हू तव्हांजो पकड़ियो हुजे। मौक़िफ़ अची मां वियो नथी अमर पई सिंधु सम्झां त साहब। हिन जी हुकूमत तव्हांजो क़िस्म मौक़िफ़ जेका अची वियो। हलूं पॉलिसी था आहे। इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, जी अमर सिंधु साहब ज़िक्र कयो त 40 खां वधीक पार्लियामेंट अहिड़ा मेंबर आहिनि जिन जा पंहिंजा बिज़नेसिस आहिनि। छा अमर सिंधु जी ॻाल्हि इहा ठीकु आहे त उन्हनि खे बेनिफिट पहुचाइण लाइ, उनखे फ़ाइदे पहुचाइण लाइ इन क़िस्म जा फ़ैसिला कया वञनि था अवाम दुश्मन? बिल्कुलु ईअं ई आहे अनिल। हिकिड़ो यादि हूंदो 80s वारे ज़माने में पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो PTV ते मज़ाया ड्रामो हलंदो अलिफ नून। उन में अलन ऐं नन्ना जे नाले सां किरदार हूंदा हुया। कमाल अहमद रिज़वी उनजो डायरेक्टर ऐं राइटर बि हूंदो ऐं उहो तमामु तनक़ीदी ऐं मज़ाया लिखंदो। उन में हू हर बेमानी ऐं ठगी जा गुर सेखारींदो, उन खां कराईंदो हुन खां नन्ना खां। ऐं नन्ना जेको आहे खावर जेको हूंदो अदाकार, त उहो जेॾी महिल बि हुन पकड़िबो पोइ हुन खां चवंदो छा लाइ, उहो चवंदो असांजो मुल्क इन में ख़ुदि कफ़ील आहे। त पाकिस्तान ठहण खां पहिरीं हिते बटाला इंजीनियरिंग कंपनी हूंदी जेका नेशनलाइज़ेशन खां पोइ पीको जे नाले सां पाकिस्तान इंजीनियरिंग कंपनी लिमिटेड थी। उहा बटाला उन दौर में जहाज़नि जा पुर्ज़ा ठाहींदी ऐं कंप्लीट डीज़ल इंजन्स ठाहींदी। पर नेशनलाइज़ेशन खां पोइ उहा कंपनी सिर्फ़ु साइकिलूं ठाहिण ऐं हथ जूं सिलाई जूं मशीनूं ठाहिण ऐं पाणी जूं मोटर्स ठाहिण ताईं महदूद थी वई। त हिस्ट्री जेका आहे उहा इहा थी ॿुधाए त पाकिस्तान जे अंदरि केमिकल जे हिसाब सां जेके साल्ट्स खपनि था दवाउनि जा, उहे अॼु ॾींहं ताईं को बि अहिड़ो वॾो प्लांट पेट्रोकेमिकल्स जो या केमिकल कॉम्प्लेक्स न ठाहियो वियो जो जंहिंमें पाकिस्तान इन्हनि शयुनि में ख़ुदि कफ़ील थी सघे। सिंगापुर जहिड़ो मुल्क उहो ख़ुदि कफ़ील आहे। हिंदुस्तान पाण खे उन ते जेको आहे सो अची करे बीहारियो। अॼु हिंदुस्तान में पेट्रोलियम प्रोडक्ट्स न हुअण जे बावजूद बि हाइड्रो क्रैकिंग जेको आहे, कार्बन क्रैकिंग जंहिंखे प्लांट चइबो आहे, नेफ्ता क्रैकिंग जो, उहो उते तमामु घणे मिक़दार में प्रोडक्शन ॾिए थो, जंहिंजे करे उते जेके बि मेडिसन्स आहिनि, जेनरिक मेडिसन्स उते ठहनि थियूं। पूरे अमेरिका में उहो जेको आहे जेनरिक मेडिसन सेल थियनि थियूं। पर पाकिस्तान में त इहो आहे त अॼु ॾींहं ताईं उहे साल्ट्स, मैफेनेमिक जी एसिड जेको पोनिस्टान जो बेसिक साल्ट आहे, उहो बि ॿाहिरां जेकॾहिं अचे। एस्प्रीन जे लाइ जेको आहे सो उहा
डिस्प्रीन जो जेको साल्ट आहे उहो बि ॿाहिरां अचे, सस्ते में सस्तियूं शयूं ठीकु उहे आहे। बि जॾहिं इनाम भट्ट साहब टाइम जी कमी आहे, मूंखे तव्हांखे रोकणो पवंदो। हलूं था जगदीश आहूजा साहब ॾे। जी जगदीश साहब, तव्हां अमर सिंधु जी ॻाल्हि बि ॿुधी, तव्हां इनाम भट्टी साहब जी ॻाल्हि ॿुधी, हुननि कार्टेल जी ॻाल्हि कई, पार्लियामेंट जे पंहिंजे वेस्टेड इंट्रस्ट जी ॻाल्हि कई, ऐं इनाम भट्टी साहब मुल्क में प्लांट्स न लॻण जी, ख़ुदि कफ़ालत न हुजण जो ज़िक्र कयो। तव्हां छा चवंदा? आख़िर रीज़न छा आहे? क़ीमतूं एॾे हद ताईं वधाए करे अवाम दुश्मन फ़ैसिला कया था वञनि। जी हे असां वटि जेके बि हुकुमरान क़ुवतूं आहिनि, बुनियादी तौर ते अवाम दुश्मन तबिक़नि जी तर्जुमानी थियूं कनि। पर हीअ जेका हुकूमत आहे, जेका सुनामीअ जे नारे ते आई, मां चवां थो इमरान ख़ान केॾा बि यू टर्न ॾिना हुजनि, पर सुनामीअ जो हुन वाइदो पंहिंजो पूरो कयो आहे। सुनामी माना तबाही। सुनामी कॾहिं तामीर न कंदी आहे, सुनामी तबाही आणींदी आहे। सो हिन हर अदारे खे तबाह कयो आहे, ऐं हाणे सभ खां वधीक हू इंसानी ज़िंदगियुनि खे तबाह करे रहिया आहिनि। 22 करोड़ अवाम में जेके 80 सैकड़ो ग़रीब माण्हू आहिनि, जिन खे तव्हांखे लाइफ सेविंग ड्रग्स फ्रीअ में ॾियणु खपनि। सब्सिडी ॾियणी आहे त तव्हांखे उन ते ॾियणु खपे। तव्हां उन्हनि खे महांगो करे छॾियो था त उहे मरनि, उहे तबाह थियनि, उहे ख़तमु थियनि। इंदिरा जे दौर में थियो न, ग़रीबी मिटाओ, त पोइ तंज़ थी त न, ग़रीब मिटाओ। त ही चवनि था बाबा ही सॼे जेके सिस्टम आहे उन सॼे खे वेड़ियो, तबाह कयो। ऐं ॿी अहम ॻाल्हि, पाकिस्तान जे तारीख़ में यया खान खां पोइ सभ खां वधीक जेकॾहिं गैर सियासी ऐं माफ़ियाई हुकूमत आहे त उहा ही आहे। छो त हुकूमत माफ़ियाउनि जे कंट्रोल में आहे। अॼु शेख रशीद जेको वॾो तर्जुमान थी ॻाल्हाए थो असुल हाकमनि जो, उहो पाण चए थो त बाबा खंड जो जेको बहरान थियो उहो चीनी माफ़िया आहे, ऐं चीनी माफ़िया खे कोई शिकस्त नथो ॾेई सघे, अयूब खान बि न ॾेई सघियो। त चीनी माफ़िया बि आहे, खंड माफ़िया आहे, पेट्रोल माफ़िया आहे। हाणे हिन दवाउनि ते ही दलील छा था ॾियनि, अघु न वधायूं हा त शार्टेज थी वञे हा। तव्हांखे ख़बर आहे पेट्रोल में छा थियो हो, 2-3 ॾींहं शार्टेज थी, उन खां पोइ पेट्रोल ठीकु आहे। जगदीश साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। नाज़रीन, तव्हां महिमान जा राया ॿुधा। प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।